بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: وقال ربكم ادعوني استجب لكم ان الذين يستكبرون عن عبادتي سيدخلون جهنم داخرين. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیات جے اندر انسان ذات جے لا ہکڑو پیغام حضور علیہ الصلوۃ والسلام جن جے زبان سان دنیا جے مانن جے لا چھڈیو، جے میں اللہ تبارک و تعالی صاف لفظن میں حکم فرماयो تو اے انسانو تواں جو رب تواں کے چوے پیو فرمائے پیو ادعونی استجب لکم، मूंखां दुआ घुरंदा कयो, मूंखे सॾींदा कयो त मां तव्हांखे जी सां जवाबु ॾींदुसि. इन्नल लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, जेके मूंखे सॾण खां तकबुर कंदा न सॾींदा, सयदखुलून जहन्नम दाखिरीन, यादि रखो उन्हनि खे अन क़रीब जहन्नम में उछलाईंदुसि. माना अल्लाह तबारक व ताला इन इहा आयत जे ज़रिए हिकिड़ी तालीम ॾिनी आहे त हर हाल में मूंखे पुकारियो, मूंखे सॾियो, मां तव्हांखे जी सां जवाबु ॾींदुसि, तव्हां जूं दुआऊं क़बूल कंदुसि, तव्हांजा सॾड़ा ॿुधंदुसि, जीअं तव्हां चवंदव तीअं कंदुसि. इहे एॾा वॾा प्यारा लफ़्ज़ आहिनि, जीअं न दुनिया में को पीउ माउ हुजे, पोइ उन जो बच्चो कंहिं बि ज़रूरत ऐं मुश्किल में फासे, पोइ पीउ माउ खां न घुरे, वरी कंहिं ॿिए खां घुरे. बावजूदु हिन ॻाल्हि जे त उनजे पीउ माउ वटि सभु कुझु हुजे, उहे ॾियण जे लाइ राज़ी बि हुजनि, ऐं पीउ माउ खां न घुरे, कंहिं ॿिए खां घुरे, त पीउ माउ खे केतिरो ॾुख ऐं केतिरी गैरत थींदी आहे त मुंहिंजो बच्चो थी करे ॿियनि जे आॾो तो तूं हथु टंगी, मूंखे चओ न. अल्लाह तबारक व ताला बि फरमाईंदो आहे त मूंखे बि ईअं गैरत ईंदी आहे त मुंहिंजो बानो थी ॿियनि जे आॾो हथु थो टंगे. इहा तालीम ॾिनई त ए इंसान हो, तव्हांजो रब तव्हांखे फरमाए थो त मूंखां घुरो त मां ॾियांव. इतां तलक़ीन थी पई दुआ घुरण जी त मूंखां दुआ घुरो, मां क़बूल कंदुसि तव्हां जूं दुआऊं, ॿियो न क़बूल ईंदो. हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, 5 दफ़ा मेणो अहिड़ो ॾींदव जो पिता सड़ी वेंदव. मूंखां घुरो, मां तव्हांजे घुरण ते ख़ुशि थींदो आहियां, दुनिया जा माण्हू घुरण ते नाराज़ थींदव. पोइ हितां सबक़ जो दुआ जो मिले थो त पोइ हर बंदे जे मथां लाज़िम आहे त अल्लाह तबारक व ताला खां दुआऊं घुरे, हर मुश्किल हालत, हर ॾुख सुख अल्लाह ताला जे आॾो रखे. पोइ बाज़ औक़ात ईअं हूंदो आहे त कॾहिं कॾहिं इंसान दुआ घुरंदो आहे त उहा दुआ पूरी थींदे क़बूल थींदे नज़र बि ईंदी आहे. कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे त दुआऊं माण्हू घुरंदो रहंदो आहे, घुरंदो रहंदो आहे, काफ़ी अरसो गुज़री वेंदो आहे, पर उन दुआ जे क़बूलियत जी का सूरत नज़र न ईंदी आहे. जंहिंमां बानो दिलि शिकस्तो थी पवंदो आहे कॾहिं त यार दुआऊं बि ॾाढियूं घुरियूं अथमि पर क़बूल नथियूं वञनि. पोइ बंदो दुआ घुरी 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 जॾहिं उनखे दुआ जी क़बूलियत नज़र न ईंदी आहे, पोइ नाउमीद थी वेंदो आहे, दुआ घुरणु छॾे वेंदो आहे. अल्लाह तबारक व ताला उन वक़्तु उन बंदे जे लाइ फरमायो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा लफ़्ज़ आहिनि, पाण फरमायूं त अजल ताबदी, मुंहिंजे बाने मूंसां तकड़ कई. माना घुरंदो पियो अचे, तकड़ कयईं त बसि जीअं चए पियो उनखे फ़ौरन करे ॾियां, इनखे कहिड़ी ख़बर इन जे दुआ खे मां जल्दी क़बूलियां, उहा शइ ॾियां सां त वधीक ख़राबी पैदा थिए सां. मुंहिंजे बाने मूंसां तकड़ कई, मां हिकमत ख़ातिर इन जे ॿाॾाइण खे अञा रखियो हुउमि त बंदो अञा मूंखे ॿाॾाए, मूंखे ख़ुशी पई थिए. इन जूं दुआऊं मां न क़बूलींदुसि त ॿियो केरु क़बूलींदो, मुंहिंजे बाने मूंसां तकड़ कई. माना अल्लाह साईं इन लफ़्ज़नि सां पैगाम थो ॾिए त बानो ख़ुदा खां घुरणु छॾे न, घुरंदो अचे, चाहे उनखे बज़ाहिर दुआ जे क़बूलियत जी काई सूरत नज़र न बि अचे त बि दुआ घुरंदो अचे, छॾे न. पोइ हाणे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त बंदो जेको अल्लाह तबारक व ताला जे आॾो हथड़ा खणंदो आहे,
अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो इहो फरमान आहे। रब साईं फरमाए थो त उन बाने जे हथनि खे मां ख़ाली मोटायां, मां रब खे हया थींदो आहे। जॾहिं अल्लाह तबारक व तआला वाइदो कयो त मां तव्हांजे हथनि खे ख़ाली न मोटाईंदुसि, हदीस पाक जे ज़रिए पंहिंजे पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक ज़बान जे ज़रिए सां इहो फरमान पहुचाईं असां ताईं। होॾां क़ुरान पाक में फरमाईं उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां घुरो त मां तव्हां जूं मुरादूं पूरियूं कयां। पोइ हाणे सचपच असां दुआ घुरूं ऐं असांजी मुराद पूरी न थिए, ईअं थी सघे थो? अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अल्लाह साईं हथ ख़ाली मोटाईंदे हया थो करे। क़ुरान तो चवे त ख़ुदा तो चएव त मुंहिंजे आॾो हथ खणो त मां तव्हां जूं दुआऊं क़बूलियां। क़ुरान बि हदीस बि हिकिड़े पासे मज़बूत आहिनि त अल्लाह ताला तव्हांजा सॾ ॿुधे थो, सम्झे थो, तव्हांजे दुआउनि खे क़बूले थो, क़बूलण जे लाइ। हाणे बंदो काॾे वञे, दुआऊं बि घुरंदो थो अचे, घुरंदो थो अचे, घुरंदो थो अचे, क़बूलियत जी का सूरत नज़र नथी अचेसि। काॾे वञे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिते ख़ुलासो बयानु कंदे फरमायूं त बानो जॾहिं दुआ घुरंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उन बाने जे उन दुआ जे क़बूलियत जे लाइ 3 मरहला रखिया हूंदा आहिनि। 3। पहिरियों मरहलो इहो त बंदो दुआ घुरंदो आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला उन जे दुआ खे ईअं ई कॾहिं क़बूल कंदो आहे जीअं बंदो चवंदो आहे तीअं कंदो आहे। पोइ जे उहा ई दुआ उन बाने जे फ़ाइदे में हूंदी आहे त जीअं चाहींदो आहे, जीअं घुरंदो आहे, अल्लाह ताला ईअं क़बूल कंदो आहे। जीअं हिकिड़ो मिसाल ॾियां, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ग़ालिबन 6-7 सालनि जी उमिरि जो हुयो त भाइरनि उनखे हसद ऐं साड़ जे बुनियाद ते खूह में उछलायो। हाणे वाक़ियो तव्हांजे ज़हन में अची वियो हूंदो सॼो त बाबो यूसुफ खे थो भाए, असांखे कोन थो भाए, इन जे करे खूह में उछलायोसि। हाणे सांझी थी त वजाऊ अबाहुम इशा यबकून, क़ुरान थो फरमाए सांझड़ीअ वारे टाइम ते हिते उछलायोसि। सिज लही वियो ऊंदहि थी, जॾहिं ही भाइर पंहिंजे अबे याकूब अलैहिस्सलाम वटि आया त इशा ऐं यबकून, इशा जो टाइम थी चुको। हाणे होॾां ऊंदहि थी वई, यूसुफ अलैहिस्सलाम खूह जे अंदरि आहे, ऊंदहि थी वई, ॿाराणी उमिरि अथसि 7 सालनि जी ग़ालिबन। इन उमिरि में ख़ौफ़ बि, ऊंदहि बि, राति बि, तन्हाई बि, खूह जे अंदरि बि, इहो ख़ौफ़ थियुसि। इन ख़ौफ़ में पई गुज़ारियईं। उहा अलॻि ॻाल्हि आहे, हिते बुज़ुर्गनि खोड़ सारियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां खूह जे अंदरि हिकिड़ो पथर हो, उन पथर खे अल्लाह ताला जे हुक्म सां उभारियो वियो। यूसुफ अलैहिस्सलाम आराम सां उन पथर ते वेही रहियो, न पाणीअ में आलो थियो हो, न कंहिं जीत कंहिं ईज़ा ॾिनो, मज़े सां वेठो हो। पर बचपन त हुई, राति बि हुई, ऊंधाई बि हुई, तन्हाई बि हुई, ख़ौफ़ अची थी पियो ॿाराणे अंदाज़ वारो। इन ख़ौफ़ में गुज़ारींदो रहियो। सुबुह जो महिल छण वारो तहजद वारो टाइम, हल्कड़ी हल्कड़ी रोशनी आसमान जे किनारनि ते थी। उन वक़्तु हिकिड़ी उमेद जाॻियसि त नेठि मुंहिंजी इहा ऊंदाही राति बि ख़तमु थींदी। मुंहिंजा अल्लाह साईं हिन ऊंदहि खे ख़तमु करे रोशनीअ खे आण मूंखे हितां कढ। सुबुह जो काफ़िले वारा आया त हिनखे कढी विया। हाणे बुज़ुर्गनि लिखियो आहे हिते अल्लाह तबारक व तआला यूसुफ अलैहिस्सलाम जी दुआ उन वक़्तु फिल फ़ौर क़बूल कई। फिल फ़ौर उन जे दुआ जो असरु इहो आहे अॼु ताईं जो उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम जेका दुआ घुरी, उन दुआ में इहे लफ़्ज़ चई त मुंहिंजा रब मूंखे जेका इहा ऊंधाईअ जी परेशानी आहे इनखे बि टार, पर सॼे जहान में जंहिं खे परेशानी आहे उनखे टार। मूंखे ख़ौफ़, तन्हाई, राति, ऊंधाई, इहे सभु परेशानियूं आहिनि। जंहिंखे बि अहिड़ियूं परेशानियूं हुजनि उन परेशानियुनि खे टार, छो त मूंखे अंदाज़ो थी वियो आहे त परेशानी छा थींदी आहे। अल्लाह ताला उन दुआ खे फिलफोर क़बूलियो। अॼु ताईं उन दुआ जे क़बूलियत जो असरु हूंदो आहे त जेको माण्हू कंहिं बि परेशानीअ, मर्ज़, मुसीबत में मुब्तला हूंदो आहे न, तहज्जुद वारे टाइम ते उन जूं उहे मर्ज़, परेशानियूं कुझु वक़्त जे लाइ टरी वेंदा आहिनि। राति जो केॾो बि मरीज़ हो, सुबुह जो तहज्जुद वारो टाइम आयो त फ़ाक़ो अची वेंदो। कहिड़ी बि परेशानी हूंदी, तहज्जुद वारो असर जो टाइम ईंदो, उनखे निंड बि अची वेंदी। जंहिं टेंशन जे करे निंड न पई अचेसि, टेंशन भॼी वेंदो, निंड अची वेंदी। इहो टाइम अल्लाह तबारक व तआला क़बूले छॾियो आहे। काइनात सॼीअ खे इन टाइम ते फ़ाइदो ॾींदो आहे। इन दुआ जो असरु आहे। ॿियो मरहलो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुआ जो अल्लाह ताला हीअ रखियो आहे त बंदे जे फ़ाइदे में अगरि उहा दुआ न हूंदी आहे जेका शइ घुरे थो, कोई हुकूमत थो घुरे, कोई हसीन जमील घरवारी थो घुरे, कोई वॾी दौलत थो घुरे, को दुनिया जो मनसब थो घुरे, को पंहिंजी जवानी थो घुरे, को औलाद थो घुरे, को कहिड़ियूं शयूं थो घुरे। अल्लाह तबारक व तआला खे त इल्मु आहे त इहा शइ बंदे जे फ़ाइदे में कोन्हे, पर घुरे थो मूंखां। पर उहा शइ बंदे जे फ़ाइदे में न हूंदी आहे
त पोइ अल्लाह तबारक व ताला उन दुआ जे एवज़ में उन बंदे ते जेके आज़माइशूं या इम्तिहान अचणा हूंदा आहिनि उहे टारींदो आहे। त भई इहा दुआ जे क़बूलियत जी निशानी आहे। बंदे खे ख़बर न आई त सुभाणे मुंहिंजो मौत आहे, सुभाणे मुंहिंजो मौत आहे, ऐं हिन इरादा ऐं उमेदूं अहिड़ियूं वॾियूं वॾियूं रखियूं आहिनि जिन उमेदुनि इरादनि में हथु विझे हा, ख़र्च करे हा, पाण मरी वञे हा, पोयां औलाद सॼी ज़िंदगी उन्हनि ख़र्चनि कर्ज़नि खे पूरे करण में झंझट में फासी वञनि हा। अल्लाह तबारक व ताला उनजे हयातीअ खे वधाए छॾियो, हिननि दुआउनि खे क़बूल न कयईं। वॾनि झंझटनि, वॾनि मर्ज़नि, वॾनि मुसीबतुनि, वॾनि आज़माइशुनि खां बचाईंदो आहे, उन दुआ खे क़बूल न कंदो आहे। त इहो बि दुआ जे क़बूलियत जो हिकिड़ो तदारुक आहे, हिकिड़ो अंदाज़ आहे अल्लाह ताला जो, पंहिंजे माननि ते महिरबानी आहे रब जी। बाज़ औक़ात केतिरा ई दफ़ा ईअं थींदो आहे, कोई माण्हू दुआ घुरंदो आहे अल्लाह साईं हज जो इरादो त मां हज कराए, बावजूद पैसा दौलत तयारी हर शइ जे हुजण जे कुणो न पवंदो आहे, कुणो पवंदो ई न आहे। हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो, पंजो दफ़ो कुणो न पियो, पर कॾहिं त वरी ईअं हूंदो आहे अचानक अचानक तयारी कंदो आहे, अचानक अचानक हज जो इरादो थी पियो, अॼु तारीख़ बि आख़िरी आहे, वियो न आई, कुणो वरितो न आई, निकितो न आई, हमरा वियो। अल्लाह तबारक व ताला जंहिंजे लाइ जंहिं शइ में फ़ाइदो सम्झंदो आहे क़बूलींदो आहे। टियों मरहलो बंदे जो अल्लाह तबारक व ताला हीउ रखियो आहे त बंदो दुआ घुरंदो रहंदो आहे, घुरंदो रहंदो आहे, अल्लाह ताला उनजी दुआ फ़ौरन बि क़बूल नथो करे, ऐं उन बहाने जे मथां आज़माइश इम्तिहान बि अल्लाह ताला जे इल्म में आहिनि, त अल्लाह ताला उनजे लाइ ॾुख परेशानियूं सूर कोन रखिया आहिनि, बंदे खे आसानी करे ॾिनी आहे। त पोइ टियों दर्जो बहाने जो इहो हूंदो आहे त उहा दुआ अल्लाह ताला उन बहाने जी ज़ख़ीरो बनाए करे रखी छॾींदो आहे, ज़ख़ीरो बनाए रखंदो आहे। बंदे खे ज़िंदगीअ में उहा दुआ क़बूलियत जी काई निशानी सूरत नज़र न ईंदी आहे, न ॾेखारींदो आहे। पोइ जॾहिं बंदो वफ़ात करे ईंदो आहे, क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह ताला जे ज़ात ॾाढो ईंदो, अमलनि जी तौर थींदी, उन वक़्तु हे खुटंदो, नेकिन जे तौर में खुटंदो, अमलनि में कसो साबित थींदो। पोइ हिन जे लाइ ज़रे ते फ़ैसिलो थियण वारो हूंदो त बसि पकड़ियोसि, वठोसि, उछलायोसि जहन्नम में, पंहिंजे ॾोहनि जी सज़ा काटे। अचानक उन वक़्तु अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां हिकिड़ो मलाइक ईंदो, चवंदो तरसो तरसो तरसो, इन जे तराज़ूअ जी तौर अञा अञा तरसो तरसो, 2 मिंट तरसो। पोइ ईंदो, का हिकिड़ी शइ हूंदसि पने वांगुरु, खणी करे उनजे तराज़ूअ जे नेकिन वारे पलड़े में रखंदो, नेकिन वारो पलड़ो भारी थी वेंदो, बंदे जूं नेकियूं वधी वेंदियूं, कामयाबु थींदो, अल्लाह ताला इन जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फ़रमाईंदो। पोइ हीउ बंदो चवंदो त मुंहिंजा अमल त इहे ई आहे जेके मूंखे मालूम आहिनि, जेके मुंहिंजे दफ़्तर में लिखियलु आहे, जेके मुंहिंजे तराज़ूअ में हुया। मलाइक कहिड़ी शइ खणी आयो जेका मुंहिंजे नेकिन वारे तराज़ूअ जे पलड़े में रखियईं, जंहिंजे करे मुंहिंजो वज़न भारी थी वियो, उहा कहिड़ी शइ आहे? अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां उनखे ॿुधायो वेंदो त बंदा, इहे तुंहिंजूं उहे दुआऊं आहिनि जेके तूं दुनिया में घुरंदो आहीं, पर तुंहिंजे दुआउनि खे असां मसलियत ख़ातिर क़बूल कोन कयो होसीं। पोइ मुंहिंजो ऐलान जो हो त मूंखां घुरो त मां ॾींदोमांव, मूंखां दुआऊं घुरो मां क़बूलींदोमांव। मुंहिंजे नबीअ जो तव्हांखे ॿुधायो हो त अल्लाह ताला बंदे जे हथनि खे ख़ाली मोटाइण हया महसूसु कंदो आहे, त मां पंहिंजे ज़बान ते पको आहियां, उहे दुआऊं तुंहिंजूं उते क़बूल न कयूं, उनजो समरो तोखे हिते पियो ॾियां। उन वक़्तु बंदे खे जॾहिं पंहिंजे दुआउनि जे समरे जी सूरत कामयाबीअ में उते नज़र ईंदी, उन वक़्तु चवंदो काश जेकर दुनिया में मुंहिंजी हिकिड़ी बि दुआ क़बूल न थिए, ख़ुदा मूंखे हिते ॾिया त भलो। उन वक़्तु ॿिया माण्हू हसरत कंदा उन जे तराज़ो जे तौर ऐं कामयाबीअ खे ॾिसी करे, त असांखे दुनिया में सभिनी दुआउनि जो फल मिलियो हो, अखियुनि सां ॾिठो, हर माण्हू जी तमन्ना बि हूंदी आहे जेकर हिते मिले, पर अल्लाह तबारक व ताला जे नथो ॾिए त उन में बंदो कॾहिं बि दिलि शिकस्तो न थिए त मां दुआऊं घुरी घुरी थको आहियां पर क़बूल नथियूं थियनि। सवाल ई पैदा नथो थिए, बंदो रब जे आॾो हथ खणे ऐं रब तबारक व ताला उनखे ख़ाली मोटाए। तॾहिं त अल्लाह ताला हर दुआ में इहा शइ सेखारी आहे त रब्बिर हमहुमा, रब्बि इन्नी आऊज़ु बिका उदऊनी अस्तजिब लकुम, वक़ाला रब्बकुम उदऊनी अस्तजिब लकुम। हर जॻह ते रब जो लफ़्ज़ ॾेई करे सेखारियो आहे। रब अल्लाह ताला जे ज़ात जो हिकु अहिड़ो सिफ़ाती नालो आहे जेको रब तबारक व ताला खे ॾाढो वणंदो आहे। दुनिया में बि ईअं जेकॾहिं को ॾोहारी बचो को औलाद में ग़लती कंदो आहे न, पोइ किनो थी पवंदो आहे, पीउ माउ उनखे सज़ा ॾींदा आहिनि या पाण खां परे कंदा आहिनि, जुदा कंदा आहिनि, त पोइ उन औलाद खे, उन बचे खे अहसासु थींदो आहे त हा मुंहिंजी ग़लती आहे, मां हाणे माफ़ी वठां बाबा खां, अम्मा खां माफ़ी वठां, बाबे खे अमीअ खे राज़ी कयां। पोइ जेकॾहिं चवंदो त मूंखे माफ़ु कर, त अम्मा खे ऐं बाबे खे इहा ॻाल्हि कोन वणंदी। जेकॾहिं चवंदो न बार बार रोअंदो रहंदो त मूंखे माफ़ु कर, मूंखे माफ़ु कर, कोन वणंदी। पर जेकॾहिं चवंदो न अब्बा अब्बा माफ़ु कर बाबा,
बाबा जो लफ़्ज़ चवंदो वेंदो आहे, पीउ माउ जी दिलि पथर पाणी थींदी वेंदी आहे। माउ खे चवंदो न अम्मा, इहो अम्मा जो लफ़्ज़ अम्मा जे दिलि ते पवंदो वेंदो न, उहा पथर दिलि पाणी थींदी वेंदी, माफ़ु करण में देरी कोन कंदो, छो त अम्मा पालींदी आहे न, अबो पालींदो आहे न। रब तबारक व ताला बि हक़ीक़ी पालणहार आहे। जॾहिं माण्हू हुनखे चवंदो आहे न रब मूंखे माफ़ु कर, रब मुंहिंजूं ही दुआऊं क़बूल कर, अल्लाह तबारक व ताला खे बाने जे चवण में देरि हूंदी आहे, क़बूल करण में देरी कोन लॻंदी आहे। इहे लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला खे ॾाढा पसंदि आहिनि। तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे, जॾहिं बि न दुआ घुरो त रब्बना जे लफ़्ज़नि सां घुरंदा कयो। रब्बना आतिना फिद दुनिया, रब्बना फग़फिर लना ज़ुनूबना, रब्बना ज़लमना अनफुसना, रब्बना जे लफ़्ज़नि सां घुरंदा कयो। अरबीअ जा लफ़्ज़ न अचनि त सिंधीअ में बि चवंदा कयो त रब असांजा, मुंहिंजा रब साईं मूंखे माफ़ु कर, मुंहिंजा रब साईं मुंहिंजूं हाजतूं पूरियूं कर। इहो रब चवंदा कयो, अल्लाह ताला क़बूल करण में देरी कोन कंदो। अल्लाह पाक शल तव्हां असांखे इन जे तालीम जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।